दोस्तों, उम्मीद है त अव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 24हों। वॉल्यूम 30-35 एल्बम जो टाइटल जेको आहे वफ़ा। एल्बम सुठो आहे, बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे। हिन में जेके गीत आहिनि उहे गीत बि सुठा आहिनि, सुठनि शाइरनि जा गीत आहिनि। ऐं हिन एल्बम जी जेका सिलेक्शन कई आहे, ज़ुल्फ़कार मंगी साहिबनि जी सिलेक्शन कई आहे। ऐं हिन में जेको मुंहिंजी पसंदि जो गीत आहे उहो गीत आहे दिलि ॿिए खे ॾेई छॾियां पोइ ॾुख न कजां। ऐं इहो गीत जेको आहे घणो मशहूरु, जेको तमामु घणो मशहूरु थियो, उहो फरज़ाना परवीन जो आवाज़ु हुयो। ऐं उन में शाइरी बि आई हुई, गीत बि इहो ई हुयो। पर पहिरियां त मुख़्तियार शीदी ॻायो आहे, उन खां बाद फरज़ाना परवीन जो ॻायो नई सईं ऐं नए अंदाज़ में, त सभिनी खे पसंदि आयो ऐं तमामु घणो हलियो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हीअ वीडियो में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। ऐं हिन वीडियो में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम जा कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं एल्बम कहिड़े साल में आयो आहे, ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि शामिलु कंदासीं। हिन में जेको पहिरियों कमेंट्स कयो आहे, हुबदार अली लिखियो आहे त VIP कैसेट जो दौरु हुयो। सिराज अमन लाचारी भाउ लिखियो आहे त माना पहिरियों वारो दौरु सुठो हुयो। बिल्कुलु सही पिया चओ तव्हां दोस्त। ऐं उन खां बाद कमेंट्स आहे, वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस। ऐं उन खां पोइ सिराज अमन लाचारी दिलूं मोकिलियूं, वॾी महिरबानियूं। ऐं उन खां बाद ॾिसूं केरु आहिनि। ऐं उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे त 5 नंबर सॉन्ग ऐं 7 नंबर सॉन्ग मुंहिंजी पसंदि जो आहे। ऐं उन खां पोइ वरी हेठि ॿी कमेंट्स में दिलूं मोकिलियूं अथई, वॾी महिरबानी वहीद भाउ, लख कुर्ब। उन खां बाद वरी शहबान सोलंकी लिखियो आहे भाउ नाइस एल्बम 23हों, वॾी महिरबानी शहबान भाउ, लख कुर्ब। ऐं तव्हां दोस्तनि लाइ हाणे इहो कमु कंदासीं असां त हर कंहिंजी पसंदि जो अलॻि अलॻि एल्बम रखणु शुरू कंदासीं इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में। ऐं हाणे जेको हलंदासीं हिन जे गीतनि ॾे, त हिन जो पहिरियों जेको गीत लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी साहिबु। गीत जा ॿोल लिखिया अथई दिलि पाली हुयमि। उन खां पोइ शाहनवाज़ जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथई तोखे बि हुई ख़बर। ऐं उन खां पोइ अख़्तियार मुख़्तियार जी शाइरी आहे, ईद कवी दाॿे सां, ज़बरदस्त गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे पसंदीदा गीत पांधन जोखे जो कलाम, दिलि ॿिए खे ॾेई छॾियां त पोइ ॾुख न कजां। उन खां पोइ आहे हबीबुल्लाह साहिब जी शाइरी आहे, कंहिंजो नाहे कोई ॾोह। ऐं उन खां पोइ आहे गीत सिंगार जो ख़र्च न कर जानी ईअं तूं हसीन आहीं। ऐं उन खां पोइ आहे अलाए कहिड़ा कहिड़ा सूर ॾिना थी। उन खां पोइ आहे गीत मुंहिंजी तबीअत में कुझु। ऐं उन खां पोइ ज़बरदस्त गीत आहे अहिड़ो वॻो इश्क जो। ऐं उन खां पोइ आहे आख़िरी गीत आहे साॻियो आहे तूं। ऐं उन खां पोइ तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायूं त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं मालूमात जे हिसाब सां चैनल आहे ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ इंशाअल्लाह हर फरमाइश पूरी थींदी। ऐं तव्हां पंहिंजी पसंदि जो फ़नकार ॿुधायो, इंशाअल्लाह हाणे कुझु ॾींहंनि में हर हिकु एल्बम अलॻि अलॻि ईंदो। ऐं मुख़्तियार शीदी जा परस्तार आहियो, मुख़्तियार शीदी जा कमेंट्स कयो ऐं मुख़्तियार शीदी जे गाननि जे बारे में पुछो, वॉल्यूमनि जे बारे में पुछो, तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। ऐं कंहिं ॿिए फ़नकार लाइ पुछणु चाहियो था त उन लाइ बि पुछी सघो था, तव्हांजी कमेंट्स बि शामिलु कंदासीं उहा। ठीकु आहे दोस्तों, इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी इकठे आहियूं।